DIG एडमिन इमरान याकूब ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि जावेद आलम खे भलीकार कयो जॾहिं त पुलिस जे दस्ते सलामी ॾिनी। कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढे ऐं ॿियनि ऑफिसरनि अॻूणे पुलिस चीफ गुलाम नबी मेमण जी अलविदाई तकरीब करे मोकलाणी कई। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त एडिशनल IG जावेद आलम ओढो कराची पुलिस चीफ जी चार्ज संभाले वरिती। DIG एडमिन इमरान याकूब ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि जावेद आलम खे भलीकार कयो जॾहिं त पुलिस जे दस्ते सलामी ॾिनी। कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढे ऐं ॿियनि ऑफिसरनि अॻूणे पुलिस चीफ गुलाम नबी मेमण जी अलविदाई तकरीब करे मोकलाणी कई। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। एडिशनल IG जावेद आलम ओढो कराची पुलिस चीफ जी चार्ज संभाले वरिती। DIG एडमिन इमरान याकूब ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि जावेद आलम खे भलीकार कयो जॾहिं त पुलिस जे दस्ते सलामी कई। कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढे ऐं ॿियनि ऑफिसरनि अॻूणे पुलिस चीफ गुलाम नबी मेमण जी अलविदाई तकरीब करे मोकलाणी कई। खबर के हवाले से अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर एडिशनल IG जावेद आलम ओढो कराची पुलिस चीफ जी चार्ज संभाले वरिती। DIG एडमिन इमरान याकूब ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि जावेद आलम खे भलीकार कयो जॾहिं त पुलिस जे दस्ते सलामी ॾिनी। कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढे ऐं ॿियनि ऑफिसरनि अॻूणे पुलिस चीफ गुलाम नबी मेमण जी अलविदाई तकरीब करे मोकलाणी कई। खबर के हवाले से अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं। एडिशनल IG जावेद आलम ओढो कराची पुलिस चीफ जी चार्ज संभाले वरिती। DIG एडमिन इमरान याकूब ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि जावेद आलम खे भलीकार कयो जॾहिं त पुलिस जे दस्ते सलामी कई। कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढे ऐं ॿियनि ऑफिसरनि अॻूणे पुलिस चीफ गुलाम नबी मेमण जी अलविदाई तकरीब करे मोकलाणी कई। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। एडिशनल IG जावेद आलम ओढो कराची पुलिस चीफ जी चार्ज संभाले वरिती। DIG एडमिन इमरान याकूब ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि जावेद आलम खे भलीकार कयो जॾहिं त पुलिस जे दस्ते सलामी कई। कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढे ऐं ॿियनि ऑफिसरनि अॻूणे पुलिस चीफ गुलाम नबी मेमण जी अलविदाई तकरीब करे मोकलाणी कई। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। एडिशनल IG जावेद आलम ओढो कराची पुलिस चीफ जी चार्ज संभाले वरिती। DIG एडमिन इमरान याकूब ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि जावेद आलम खे भलीकार कयो जॾहिं त पुलिस जे दस्ते सलामी कई। कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढे ऐं ॿियनि ऑफिसरनि अॻूणे पुलिस चीफ गुलाम नबी मेमण जी अलविदाई तकरीब करे मोकलाणी कई।
खबर के हवाले से नाज़रीन अवा के आगाह कनालो या ब्रेकिंग न्यूज़ अवा सा शेयर कनालो एडिशनल IG जावेद आलम ओढो कराची पुलिस चीफ जी चार्ज संभाले वरती DIG एडमिन इमरान याकूब ऐं बेन पुलिस ऑफिसरन जावेद आलम के भलीकार कयो जडे त पुलिस के दस्ते सलामी कई कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढे ऐं बेन ऑफिसरन अगूणे पुलिस चीफ गुलाम नबी मेमण जी अलविदाई तकरीब करे मोकलानी कई। खबर के हवाले से नाज़रीन अवा के आगाह कनालो एडिशनल IG जावेद आलम ओढो कराची पुलिस चीफ जी चार्ज संभाले वरती DIG एडमिन इमरान याकूब ऐं बेन पुलिस ऑफिसरन जावेद आलम के भलीकार कयो जडे त पुलिस के दस्ते सलामी कई कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढे ऐं बेन ऑफिसरन अगूणे पुलिस चीफ गुलाम नबी मेमण जी अलविदाई तकरीब करे मोकलानी कई। तफसील मालूम कंदासीं धरती TV कराची जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी असां सां लाइन ते मौजूद है। जी अब्दुल्ला अपडेट कजो वधीक छा तफसील आहिनि? जी बिल्कुल आज एडिशनल IG जावेद आलम ओढे कराची पुलिस चीफ जी चार्ज है वो संभाले वरती है जैसे कराची पुलिस ऑफिस में एडिशनल IG जावेद आलम ओढे जी आमद से DIG एडमिन इमरान याकूब ऐं उन सां गॾु ॿियनि पुलिस ऑफिसरनि जावेद आलम ओढो खे भलीकार कयो जॾहिं त पुलिस जे दस्ते सलामी पिणु कई। उन खां पोइ कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढे ऐं ॿियनि ऑफिसरनि अॻूणे पुलिस चीफ ऐं हाणे के IG सिंध गुलाम नबी मेमण खे अलविदा कयो ऐं अलविदाई तकरीब ॾे पैमान ते कोठाई वई जेका पोइ जेको आहे सो उन्हनि सभिनी जेको आहे सो जावेद आलम ओढे समेत कराची पुलिस जे ऑफिस जे ॿियनि अमले पारां जेको आहे सो गुलाम नबी मेमण खे अलविदाई तकरीब करण खां पोइ मोकलाणी कई आहे। जी अब्दुल्ला अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। अब्दुल्ला सोलंकी असांखे अपडेट करियो। नाज़रीन कराची का या अहम खबर अवां सां शेयर करियासीं। एडिशनल IG जावेद आलम ओढो चार्ज संभाले वठी आहे DIG एडमिन इमरान याकूब ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि जावेद आलम खे भलीकार कयो आहे।